ओम शांति। ये दीदी मिले तारीख है 29/12/2024। अव्यक्त बाप दादा जो रिवाइज कोर्स 31/12/2002। हिन नए वर्ष में सर्व खजाना सफल करे सफलता मूर्त ठहण जी विशेषता ॾेखारियो। हिन नए वर्ष में सर्व खजाननि खे सफल करे सफलता मूर्त ठहण जी विशेषता ॾेखारियो। अॼु नव युग रचदा नव जीवन दाता बाप दादा नव वर्ष मल्हाइण आया आहिनि। तव्हां सभी बि नव वर्ष मल्हाइण आया आहियो न। वह नव युग मल्हाइण लाइ आया आहियो। नव वर्ष त सभी मल्हाईंदा आहिनि, लेकिन तव्हां सभी नव जीवन नव युग नव वर्ष टई ही मल्हायो था। नव जीवन नव युग नव वर्ष टई ही मल्हायो था। नव जीवन नव युग नव वर्ष। बाप दादा भी त्रिमूर्ति मुबारक ॾियनि था। नव वर्ष जी हिकु ॿ खे मुबारक ॾींदा आहियो और साथ में कोई न कोई गिफ्ट भी ॾींदा आहियूं। गिफ्ट ॾींदा आहियो, लेकिन बाप दादा तव्हां सभिनि खे कहिड़ी गिफ्ट ॾिनी आहे? गोल्डन दुनिया जी गिफ्ट ॾिनी आहे। सभी के गोल्डन दुनिया जी गिफ्ट मिली वई न। जंहिं गोल्डन दुनिया में नव युग में सर्व प्राप्तियूं आहिनि। यादि आहे न पंहिंजो राज्य, कोई अप्राप्ति जो नामो निशान न आहे। अहिड़ी गिफ्ट सिवाय बाप दादा जे ॿियो कोई ॾेई न सघंदो आहे। सॼे विश्व में अगरि कोई वॾे ते वॾी सौगात ॾींदो भी त छा ॾींदो? वॾे खां वॾो ताज व तख़्त बि ॾींदो। जॾहिं स्थापना थी हुई, अॻियां अॻियां वेठा वारा स्थापना वारा, जॾहिं आदि में ब्रह्मा बाप ॿारनि खां पुछंदा हुया कि अगरि तव्हांखे अॼुकल्ह जी कोई रानी ताज तख़्त ॾे त तव्हां छा कंदव? यादि आहे न? त पहिरियों त ॿार चईंदा हुया हिन ताज ऐं तख़्त जो छा कंदासीं। जॾहिं बाप मिलियो त छा? त इहो छा आहे? त इहे गोल्डन वर्ल्ड जी गिफ्ट जे अॻियां कोई बि गिफ्ट वॾी न थी सघंदी आहे। कई ॿार पुछंदा आहिनि हुते छा छा प्राप्ति हूंदी? त बाप दादा चईंदा आहिनि प्राप्तियुनि जी लिस्ट त लंबी आहे, लेकिन सार रूप में छा चईंदा आहिनि? अप्राप्त कोई वस्तु न, जो जीवन में खपे उहे सभु प्राप्तियूं हूंदियूं। त अहिड़ी गोल्डन गिफ्ट जे अधिकारी आत्मा आहियो। अधिकारी आहियो न, डबल विदेशी अधिकारी आहियो। हथ हिलाइनि था। सभी राजा ठहींदा त एतिरा तख़्त तयारु करणा पवंदा। बाप दादा चईंदा आहिनि उहो तख़्त त तख़्त आहे, सर्व प्राप्तियूं आहिनि, लेकिन हिन संगम युग ते स्वराज्य उन खां घटि न आहे। हाणे बि राजा आहियो न, प्रजा आहियो या रॉयल फैमिली वारा आहियो? छा आहियो? हिकु बाप जा आहियो त फलक सां चईंदा आहियो कि मुंहिंजो हिकु ई बाप आहे, जो फलक सां चईंदा आहिनि मुंहिंजो हिकु हिकु ॿार राजा ॿार आहे। राजा आहियो न, राजयोगी आहियो कि प्रजा योगी आहियो? हिन समय सभु दिल तख़्त नशीन स्वराज्य अधिकारी राजा ॿार आहिनि। दिल तख़्त नशीन स्वराज्य अधिकारी राजा ॿार आहिनि बाबा जा। एतिरा रूहानी नशो रहंदो आहे छो जो हिन समय जे स्वराज्य सां ई भविष्य राज्य प्राप्त आहे। हिन संगम युग ॾाढो 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 अमूल्य श्रेष्ठ आहे। संगम युग खे बाप दादा ऐं सभी ॿार ॼाणंदा आहिनि। ख़ुशी ख़ुशी में संगम युग खे नाम छा ॾिनो आहे? मौजनि जो युग। संगम युग खे छा नाम ॾिनो आहे? मौजनि जो युग नाम ॾिनो आहे। छो? इहे संगम युग जीअं मौज सॼे हिते इहो संगम जीअं मौज, हिन संगम जहिड़ी मौज सॼे कल्प में न आहे। कारण परमात्मा मिलण जी मौज सॼे कल्प में हाणे मिलंदी आहे न। हिते संगम जहिड़ी मौज सॼे कल्प में न आहे। कारण परमात्मा मिलण जी मौज सॼे कल्प में हाणे मिलंदी आहे। संगम जो हिकु ॾींहुं छा आहे? मौज ई मौज आहे। मौज आहे न, मौज आहे, मूंझदा त न आहियो। हर ॾींहुं उत्सव, छो जो उत्साह आहे न, उमंग आहे, उत्साह आहे कि पंहिंजे सर्व भाउ भेणनि खे परमात्मा पिता जो ठाहियूं।
सेवा जो उमंग उत्साह रहंदो आहे। इहे करूं प्लान ठाहींदा आहियूं। नश जी जो श्रेष्ठ प्राप्ति हूंदी आहे त ॿिए खे ॿुधाइण जे बिना रही न सघंदा आहियूं। इन संगम युग जी प्राप्ति गोल्डन वर्ल्ड में भी थींदी। हाणे जी पुरुषार्थ जी प्रारब्ध भविष्य गोल्डन वर्ल्ड आहे। त संगम युग सुठो लॻंदो आहे या सत्युग सुठो लॻंदो आहे? छा सुठो लॻंदो आहे? संगम सुठो आहे न। सिर्फ़ु विच में माया ईंदी आहे। थोरो थोरो कॾहिं मुंझी वेंदा आहियूं। कई ॿार सहज योग खे मुश्किल योग ठाहे ॾींदा आहिनि। लेकिन ठाहे ॾींदा आहिनि। वास्तव में ॾाढो सहज आहे। मुश्किल लॻंदो आहे छा? जंहिंखे मुश्किल लॻंदो आहे उहो हथ उठायो। सदा न, कॾहिं कॾहिं मुश्किल लॻंदो आहे? बाबा पुछनि था। या सहज आहे? जो मुश्किल योगी आहिनि उहो हथ उठायो। माताऊं मुश्किल योगी आहियो या सहज योगी आहियो? बाबा प्रश्न पुछनि। कोई मुश्किल योगी आहे? कोई हथ न उठाईंदो आहे। सॼी सभा में हथ कीअं उठाईंदा? सभी ॿार फलक सां चईंदा आहिनि मुंहिंजो बाबा आहे कि दादियुनि जो बाबा आहे? मुंहिंजो बाबा आहे न। हर हिकु चईंदो पहिरियों मुंहिंजो। ईअं आहे न, इहे सिंधी माण्हू सभई वेठा आहिनि। मुंहिंजो बाबा ई यादि आहे या दादी मुंहिंजो बाबा आहे या दादी जानकी जो, प्रकाश मनी जो, कंहिंजो आहे? मुंहिंजो आहे न। सॼो ॾींहुं छा यादि रहंदो आहे? मुंहिंजो आहे न। बाप चईंदा आहिनि ॾाढो सहज युक्ति आहे। जेतिरी बार मुंहिंजो चईंदा सॼे ॾींहं में केतिरी बार मुंहिंजो शब्द चईंदा आहियो? अगरि गिनती करो त ॾाढा बार मुंहिंजो शब्द चईंदा आहियूं। जॾहिं मुंहिंजो शब्द चईंदा आहियो त बसि मुंहिंजो केरु? मुंहिंजो बाबा। मुश्किल आशा कॾहिं कॾहिं भुलिजी वेंदा आहियूं। बाप दादा खे कोई नयो शब्द न ॾींदा आहिनि जो सदैव कार्य में। बाप दादा कोई नयो शब्द न ॾींदा आहिनि जो सदैव कार्य में लाहींदा आहियो। मां मुंहिंजो त मां केरु ऐं मुंहिंजो केरु? कई ॿार मुश्किल पुरुषार्थ छो कंदा आहिनि? सिर्फ़ु सोचंदा आहिनि बिंदु साम्हूं अची वञे। बिंदु खिसकी वेंदी आहे। बिंदु त आहे लेकिन कहिड़ी बिंदु? मां केरी पंहिंजी सुमान स्मृति में लाहियो त रमणीक पुरुषार्थ थी वञे। सिर्फ़ु ज्योति बिंदु चईंदा आहियो न त मुश्किल थी वेंदो आहे। सहज पुरुषार्थ, मौज जो पुरुषार्थ करो। हिन नए वर्ष में पुरुषार्थ भी श्रेष्ठ हुजे, लेकिन श्रेष्ठ सां गॾु पहिरियों सहज हुजे। सहज भी आहे, श्रेष्ठ भी आहे। सहज भी आहे, श्रेष्ठ भी आहे। ॿई थी सघंदा आहिनि न। ॿई साथ थी सघंदा आहिनि, सहज ऐं श्रेष्ठ। बाप दादा पुछनि था। ॿई साथ थी सघंदा आहिनि। डबल फॉर्नस चओ थी सघंदा आहिनि त बाप दादा ॾिसंदा। बाप दादा त चेक कंदा रहंदा आहिनि त जो मुश्किल योगी केरु ठाहींदो आहे। सहज योगी जो मतिलबु न कि अलबेलेपन जो पुरुषार्थ हुजे। सहज योगी जो ये मतिलबु न आहे कि अलबेलेपन जो पुरुषार्थ हुजे। श्रेष्ठ भी हुजे, सहज भी हुजे। सहज योगी जो मतिलबु न कि अलबेलेपन जो पुरुषार्थ, लेकिन सहज योगी अर्थात श्रेष्ठ भी हुजे ऐं सहज भी हुजे, है न। सहज भी हुजे ऐं श्रेष्ठ भी हुजे। जीअं ॾिसणु टीवी में अचे मुबारक हुजे। ॾिसो टीवी में अचे थो मुबारक हुजे त सभिनि हथ उठायो। सहज योगी बाबा पुछे। सहज योगी पांडव सहज योगी आहियो त हथ उठाइनि त बाबा चवनि था ॾिसो टीवी में अचे थो मुबारक हुजे। त इहा वर्ष कोई अॻियां कोई मुश्किलात न ईंदी। त इहे वर्ष कोई जे अॻियां मुश्किलात न ईंदी, छो जो सहज योगी आहे न। अलबेलो न ठहिणो आहे। समय प्रमाण हिन नए वर्ष में सभिनि खे विशेष लक्ष्य रखिणो आहे कि जो भी खजाना प्राप्त आहिनि, समय, संकल्प, गुण, ज्ञान, शक्तियूं, सभिनि खां वॾो खजानो संकल्प, श्रेष्ठ संकल्प, शुद्ध संकल्प। इन्हनि सभिनि खजाननि खे हर रोज़ सफल कंदासीं।
मतिलबु समय हर समय कुझु न कुझु सुठो कंदा रहो, बाप जी यादि में वञे, हर संकल्प श्रेष्ठ हुजे, हर कर्मनि द्वारा गुण दान थिए, ज्ञान जी पॉइंट खे यूज़ करूं, शक्तियुनि खे कार्य में लॻायूं। इन सभिनी खज़ाननि खे हर रोज़ सफ़ल करिणो आहे। खूब बाटो, दाता जा ॿार मास्टर दाता ठहो, खूब बाटो। बाबा चवनि था खूब बाटो। छो? सफ़ल करणु अर्थात सफलता प्राप्त करणु त इहा हिन वर्ष जी विशेषता सदा क़ाइमु रखणो आहे। सफ़ल करिणो आहे, सफलता आहे। सभी चईंदा बि आहियो न, सफलता असांजो जन्म सिद्ध अधिकार आहे। आयो न, आहे न अधिकार, त सफ़ल करो। त बाबा चवनि था हाणे सफ़ल करो, सफलता प्राप्त करो। कोई बि कार्य करो, कोई न कोई खज़ानो सफ़ल कंदा वञो ऐं सफलता जो अनुभव कंदा हलो। सोचो, सफलता जो अधिकार तव्हां ब्रह्मण आत्माउनि जे सवाइ ॿियो कंहिंखे अधिकार थी सघंदो आहे। छो जी बाप तव्हांखे सफलता भव जो वरदान ॾिनो अथई। त हाणे अॼु पंहिंजे मस्तक ते सफलता मूर्त जो तिलक लॻाइजो। छो जी तव्हांखे बाबा सफलता भव जो वरदान ॾिनो अथई। बाप दादा सदा चईंदा आहिनि कि हिकु हिकु ब्रह्मण आत्मा सफलता जो सितारो आहे। सफलता स्वरूप आहे, सफलता जे सितारा आहियो या महिनत जो सितारा आहियो। बाप दादा सभी ॿारनि खे सफलता जो सितारो हिन स्वरूप में ॾिसंदा आहिनि। यादि आहे न, ब्रह्मा बाबा आदि में केतिरो समय में सभु सफ़ल कई, अंत ताईं पंहिंजो समय सफ़ल कई। चाहे कर्मातीत बि ठही आहे, पोइ बि केतिरा पत्र लिखियईं, सफ़ल कई, समय सफ़ल कई। लास्ट ॾींहुं बि मुख सां महावाक्य उचारे ॾिनई, लास्ट ॾींहुं ताईं सफ़ल कई। इन करे सफलता खे प्राप्त थी वियो। त फॉलो फादर। वास्तव में संगम जो हिकु हिकु संकल्प, हिकु हिकु सेकेंड सफ़ल करणो ई सफलता मूर्त ठहिणो आहे। सभी निश्चय सां चईंदा आहियूं न, ब्रह्मा बाप सां त असांजो ॾाढो प्यारु आहे। त प्यार जी निशानी जो बाप खे प्रिय हुयो, उहो ॿारनि खे प्रिय हुजे। समय, संकल्प, सर्व खज़ाना सफल हुजनि, व्यर्थ न हुजनि। प्यार जी निशानी आहे फॉलो फादर। ब्रह्मा बाप विशेषता छा ॾेखाई? जो सोचियो उहो सेकेंड में कई। जो बाबा सोचईं उहो सेकेंड में कई। सिर्फ़ु सोचई न, सिर्फ़ु प्लान न ठाही, प्रैक्टिकल में करे करे ॾेखाई। त ईअं आहे न, फॉलो करण वारा आहियो न। अच्छा, बाबा पुछनि था फॉलो करण वारा आहियो न। जो सोचई वो सेकेंड में कई। स्टॉप मतलब स्टॉप। त अॼु ॾाढा ई आया आहिनि न्यू ईयर मल्हाइण लाइ। अच्छा, अगरि हॉल नंढो पइजी वियो त दिलि त वॾी आहे न। ॾिसो, दिलि वॾी आहे त समाए वठो। अॼु जी सभा में 18-19 भाउ भेण वेठा आहिनि। सभी ॿाहिरि वेठे उहे बि ॿुधनि था। ॿाहिरि वेहण वारा ॿुधो था, उहो त ॾेखाए में न ॾींदा। बाप दादा ॿुधाईं कि फॉरेन में सभिनि खां ज़्यादा ऑस्ट्रेलिया वारा राति जो 12 बजे वेठा आहिनि ऐं 6 बजे अमृत वेलो उथी करे अमृत वेलो करे उथंदा। मतिलबु हाणे हुन समय उते 12 वॼा हुया ऐं 4 बजे अमृत वेलो करे उथंदा। त बाप दादा अॼु ऑस्ट्रेलिया खे यादि कई, ॿुधो था न, हिते ऑस्ट्रेलिया वारा आहिनि, हथु उठायो। त्रिमूर्ति मुबारक, पहिरियों ऑस्ट्रेलिया खे, पोइ सभिनि खे। हिन वर्ष जो लक्ष्य त ॿुधाई बाबा, सफ़ल करो, सफलता आहे ही। इहे सभिनि पको कयो न, सफ़ल करिणो आहे, व्यर्थ न। संगम युग, समर्थ युग, सफलता जो युग आहे न, व्यर्थ जो न आहे। संगम युग समर्थ युग आहे, शक्तिशाली युग आहे, सफलता जो युग आहे।
व्यर्थ न आहे। व्यर्थ जे 63 जन्म समाप्त थिया। व्यर्थ जा 63 जन्म समाप्त थियो न। हाणे ये नंढो सो युग सफ़ल करण जो युग आहे। अगरि समय सफ़ल कंदव त भविष्य में बि अधु कल्प जो पूरो समय राज्य अधिकारी ठहींदव। अगरि हाणे असां समय सफ़ल कयो हिकु हिकु सेकेंड त असां पूरो समय राज्य अधिकारी ठहींदासीं। अगरि कॾहिं कॾहिं सफ़ल कंदव त राज्य अधिकारी बि कॾहिं कॾहिं ठहींदव। समय सफ़ल जी प्रालब्ध इहा आहे। श्वास सफ़ल कंदव त 21 जन्म स्वस्थ रहंदव। हलंदे हलंदे हार्ट फेल न थींदव। कंहिंजो हार्ट रुकी वेंदो आहे, कंहिंजी नलियूं बंदि थी वेंदियूं आहिनि, उहो न। ज्ञान जे खज़ाननि खे सफ़ल करो त ज्ञान जो अर्थ आहे समझ। हुते एतिरा समझदार थी वेंदव जो कोई बि मंत्रनि जी ज़रूरत न आहे। अॼुकल्ह त ॾिसो शपथ वठंदे ई पहिरियों मंत्री मंडल ठाहींदा आहिनि। हुते साथी हूंदा लेकिन मंत्री न हूंदा। रॉयल फैमिली हर हिकु दरबार में विहण वारा ताजदारी हूंदा। रॉयल फैमिली घटि न हूंदी, चाहे तख़्त ते न बि वेठा, लेकिन मर्तबो हिकु ई जहिड़ो हूंदो। इन करे ईअं न सोचो कि तख़्त नशीन ॾाढा थोरा ठहींदा, लेकिन तव्हां माण्हू बि राज दरबार में राज्य अधिकारी जे रूप में हूंदव। तव्हांजे सिर ते ताज हूंदो, तव्हांजो पूरो अधिकार हूंदो, त छा ठाहींदव? नंबर 1 या नंबर वार? छा ठाहींदव? नंबर वार ठाहींदव या नंबर 1? त छा करिणो पवंदो? पतो आहे न, हिमत दिखाई आहे, इहे त ॾाढो सुठो आहे, लेकिन 1 नंबर ठहिण जे लाइ पहिरियों विन करिणो पवंदो। करो था न, कंदव, ईअं न चइणो आहे। करूं था, ॿिया बि ॿुधनि था। अॼु ॿुधियो कि करो था न, करदव, ईअं न चइणो आहे। करूं था, ॿिया बि ॿुधनि था। अॼु ॿुधो कि पुराणा सिंधी जा ब्रह्मा जा साथी ॾाढा आहिनि। हथ उठायो, नंढा ॿार उठो, परिवार जो परिवार आयो आहे। अच्छा, कोई कमाल ॾेखारींदव न? छा ॾेखारींदव? मैसेज ॾींदासीं, उहो त करो ई था। अच्छा, 38 आहिनि त छा कमाल कंदव? हलो, ज़्यादा न चईंदा, नंढी सी ॻाल्हि आहे। करण जे लाइ तयारु आहियो? ॿार बि कमाल कंदा। 38 लख ठाहींदासीं। हिन चई 38 जे, असां 38 मतिलबु हिकु लख माण्हुनि खे बाबा जो पैगाम ॾींदासीं। पदम कुणा मुबारक हुजे। पंहिंजी त वॾी ॻाल्हि, तव्हां त वॾी ॻाल्हि ॿुधाए छॾी, लेकिन बाप दादा त नंढी ॻाल्हि चवनि था। उहो हिकु लाइ लाइणो आहे। हिकु लाइ ॿार आहिनि त ॿारनि खे लाइ, माताऊं आहिनि त भाउ भेणनि खे लाइ, लेकिन हिकु खे हिकु लाइणो आहे। इहे ग्रुप ॾिसी वठो। तव्हां हिननि खे गाइड तव्हांखे हिनखे गाइड करिणो आहे। कोई हूंदो हुते हिन ग्रुप में अॻियां हूंदो, अॻिले साल वठी करे अचिणो आहे। डबल ग्रुप वठी करे अचो। बाप दादा इहे ई चाहींदा आहिनि कि जाता खां आदि थी उतां प्रत्यक्षता थियणी आहे। रहम ईंदो आहे न। ब्रह्मा बाप जे देश जा वासी आहियो त देशवासियुनि सां प्यारु थींदो आहे न। तव्हां वटि खज़ाना ॾाढा आहिनि। गुणनि जो खज़ानो केतिरो वॾो आहे, शक्तियुनि जो खज़ानो। त गुणदान शक्तियुनि जो दान करण वारा मास्टर दाता ठहो। जो बि आया, चाहे संबंध में आया, चाहे संपर्क में आया, लेकिन उन्हनि खे कोई न कोई गुण या शक्ति गिफ्ट ॾियणी आहे। कोई ख़ाली हथ न वञे। कुझु न त बाप जे संदेश जा मिठा बोल, इहे मिठे बोल जी गिफ्ट ॾियणी आहे। दुनिया वारा त कोई बि उत्सव थींदो आहे त हिक ॿिए खे मुख मिठो कराईंदा आहिनि, लेकिन बाप दादा चईंदा आहिनि मुख मिठो त कराइणो ई आहे, लेकिन पंहिंजो मुखड़ो मिठो बि ॾेखारिणो आहे। सिर्फ़ु मुख न मिठो कराइणो, मुखड़ो बि मिठो हुजे। एतिरी मधुरता जमा हुजे जो बाटो त भरपूर रहनि। ऐं हिन खज़ाने खे त जेतिरो बाटंदा ओतिरो वधंदो, कम न थींदो। ये खज़ानो त जेतिरो बाटंदो ओतिरो वधंदो, घटि न थींदो।
त हिन वर्ष नोट करिणो आहे, जो बि आत्मा आई उनखे कुझु ॾिनो, अगरि ॿुधण वारा न त मिठी शक्तिशाली दृष्टि ॾियणी आहे, लेकिन ॾियणी ज़रूरु आहे, ख़ाली न वञे। इहे त सहज आहे न या मुश्किल आहे। अच्छा, 1 सेकेंड में मन जी ड्रिल यादि आहे न, हर हिकु सॼे ॾींहं में केतिरी बार ये ड्रिल कंदा आहिनि, ये नोट करो। ये मन जी ड्रिल जेतिरी बार कंदव ओतिरो सहज योगी सरल योगी ठहींदव। हिकु तरफ़ मन सां सेवा, ॿिई तरफ़ मन सां एक्सरसाइज। हाणे निराकारी, हाणे फ़रिश्तो। ब्रह्मा बाप तां फ़रिश्तनि जो आह्वान था करनि। फ़रिश्तो ठही करे ब्रह्मा बाप सां गॾु पंहिंजे घर निराकारी दुनिया में हलणो आहे, पोइ देवता ठही वञिणो। त हाणे पहिरियों असां फ़रिश्तो आहियूं, पोइ ब्रह्मा बाप सां गॾु फ़रिश्तो थी वेंदासीं, पोइ निराकारी दुनिया में हाणे निराकारी, पोइ साकारी दुनिया में देवी देवता ठही वेंदासीं। सिंपल सी ॻाल्हि आहे। हाणे फ़रिश्तो, हाणे पिंदी, हाणे देवता। अच्छा, चारों तरफ़ सां ॾाढो यादि प्यार, चाहे कार्ड जे रूप में चाहे पत्रनि जे रूप में बाप दादा वटि पहुची वियो। बाप दादा ॼाणदा आहिनि कि हर बार इहे ई सम्झंदा आहिनि कि मुंहिंजी यादि बाबा खे ॾियणी आहे, लेकिन मिली वई। यादि प्यार ॾियण वारा ॾाढा लाडला ॿार बाप दादा जे साम्हूं आहिनि, इन करे बाप दादा चईंदा आहिनि हर हिकु बार पंहिंजे नाम सां मुबारक ऐं दिलि जी दुआयूं स्वीकार कर। तव्हां सभिनि खे बि नव जीवन, नव युग, नव वर्ष जी ॾाढी पदम गुणा मुबारक हुजे, दिलि जी दुआयूं हुजनि, यादि प्यार ऐं नमस्ते। बाप दादा सभी ॿारनि खे नए वर्ष जी वाधाई ॾिनई। चारों ओर जे ॾाढा मिठा, ॾाढा प्यारा ॿारनि खे पदम गुणा न्यू ईयर जी मुबारक हुजे। ये त घड़ी नंढी थी वई, ये विदाई आहे ऐं वधाई जी घड़ी आहे। इहा आहे विदाई ऐं वधाई जी घड़ी। बाबा चवनि था ये त घड़ी नंढी थी वई आहे, ये त घड़ी बीती वई, सॉरी, ये जो घड़ी बीती वई इहा आहे विदाई। मतिलबु पुराणो ईयर, पुराणो युग, पुराणे जीवन खे विदाई। अॼु खां सभु पुराणे खे विदाई। हाणे नव जीवन, नव युग, नव वर्ष, उन जी वाधाई बाबा। हाणे नव वर्ष में, नव जीवन में बसि असांजो कहिड़ो कपिड़ो आहे? फ़रिश्ते जो। फ़रिश्ता थी करे हलो। हिकु तरफ़ विदाई ॾियणी आहे त पंहिंजे में संपन्न ठहिण जी कमी अनुभव कंदा आहियो। हिकु तरफ़ विदाई ॾियणी आहे, जो पंहिंजे में संपन्न ठहिण जी कमी अनुभव कंदा आहियो, हुनखे हाणे सदा जे लाइ विदाई। सदा जे लाइ विदाई ॾियणी आहे, अॻियां उड़ण जे लाइ वधाई हुजे, वधाई हुजे, वधाई हुजे। अच्छा, ओम शांति। अच्छा, पोइ हाणे बाबा चवनि था ओम शांति। वरदाना स्मृति खे अनुभव जी स्थिति में स्थित करण वारा। नंबर 1, विशेष आत्मा ठहो। सभी ब्रह्मण आत्माउनि जे अंदरि संकल्प रहंदो आहे कि असां विशेष आत्मा नंबर 1 ठहूं, लेकिन संकल्प ऐं कर्म जे अंतर खे समाप्त करण लाइ स्मृति खे अनुभव में लाइणो आहे। संकल्प ऐं कर्म जे अंतर खे समाप्त करण लाइ जो असांखे स्मृति आहे न कि मां विशेष आत्मा नंबर 1 आहियां, हिन स्मृति खे कर्म में लायो। जीअं ॿुधणो ॼाणणो यादि रहंदो आहे, ईअं स्वयं खे हुन अनुभव जी स्थिति में लाइणो आहे। जीअं ॿुधणो ॼाणणो यादि रहंदो आहे न,
ईअं उन स्थिति खे अनुभव में, ईअं स्वयं खे उन अनुभव में स्थिति में लाइणो आहे। जीअं सम्झो यादि आहे असां शांत आत्मा आहियूं, ॿुधो बि आहे, चयो बि आहे, लेकिन हाणे हुन मां शांत आत्मा खे पंहिंजे स्वरूप में लाहियो। हिन जे लाइ स्वयं जे ऐं समय जे महत्व खे ॼाणे मन बुद्धि खे कहिड़े बि अनुभव जी सीट ते सेट करे छॾियो। स्वयं जे ऐं समय जे महत्व खे ॼाणे पंहिंजे मन ऐं बुद्धि खे हुन अनुभव जी सीट ते सेट करे छॾियो। जी सम्झो मां शांत आत्मा आहियां, त हाणे जीअं चऊं था, असां ॼाणूं था मां शांत आत्मा आहियां, निराकार ज्योतिर्बिंदु, त हाणे हिन खे स्वयं जे ऐं समय जे महत्व खे ॼाणे करे कि हाणे मां शांत आत्मा आहियां, समय बि अहिड़ो थो हले कि शांती में रहण ई असांजे ऐं सर्व जे लाइ भलो आहे। त हिन ऐं कोई परिस्थिति बि अची वञे जंहिंमें शांत रहण ई सुठो आहे, त मन ऐं बुद्धि खे कहिड़े बि अनुभव जी सीट ते सेट करे वठो, त नंबर 1 विशेष आत्मा ठही वेंदो। स्लोगन आहे, बुराई जी रीस खे छॾे करे अच्छाई जी रेस करो। बुराई जी रीस न करो, अच्छा हिन मूंखे हीअं चई, हीअं न सोचो कि अच्छा हिन मूंखे हीअं चई, हाणे मां बि हिनखे हीअं चईंदमि। त बाबा चवनि था बुराई जी रीस खे छॾे करे कि हिन मूंखे हीअं चई न, मां बि हिनखे 2 ॿुधाए ॾींदमि, त हिन में रीस न करो, अच्छाई में रीस करो। मतिलबु हुन बुरो कयईं त मां त सुठो करां, हुन मूंखे 2 शब्द बुरा चयईं त मां त हुनखे 10 शब्द सुठा चवां। त हिन अच्छाई जी रेस करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो